यो जिब्राइल सारो हबीबा ॾिठो संसारे आहे दीने जसाई मदीने घुरायो दुनिया जी मोहब्बत खां मूंखे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां सां मौजूद आहिनि सुल्तानकोट वासी मशहूर नात ख़्वान ज़ाकिर हुसैन क़ादरी साहब जन। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सभ खां पहिरीं तव्हां इहो असांखे ॿुधाईंदा घणे अरसे खां वठी नात ख़्वानी शुरूआत कई आहे? तक़रीबन 2010 खां वठी मां नात ख़्वानी शुरू कई आहे। हीअ असांजो बचपन खां वठी सिलसिलो जारी और सारी आहे। असांजा अमड़ असांजो घरानो सॼो मतिलबु नात ख़्वानी सां वाबस्ता आहे। उन्हनि खे ॾिसी असां बि नात ख़्वानी कईसीं। तुझी याद आसीने में हुजा सिंधिया मदीने में तोखे याद कया तो अमा तोले दुआऊं घुरा तो अमा तोले दुआऊं घुरा थो अमा हूंदियां पंज तने जे ओले में साण ज़हरा जे ओले में। तक़रीबन 2017 खां मूं मीडिया ते अचणु शुरू कयो। KTN ते, आवाज़ TV ते, जेकी बि असांजी सिंधी मीडिया आहे उन ते ईंदो रहंदो हुयुसि। ऐं उन खां बाद में उन खां पहिरियों मस्जिद में स्टार्टिंग कई। पहिरीं नात उते पढ़ी हुई जंहिंमें हिते सुल्तानकोट में नात हुई ॾींहुं राति साईं मुंहिंजी तात साईं मूंखे मिठड़ो मदीनो ॾेखार साईं, उहा मूं हिते फस्ट में पढ़ी हुई। अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ काफ़ी मोट मिली। छो हिकु ॾींहुं नबी इहें जिब्रील खां मुंहिंजे बारे में तुंहिंजो छा ख़्याल ॾिठा तो के हसीन मुनवर महजबी ॿुधा छा मुंहिंजो बि मिलणो मिसाल पुछो हिकु ॾींहुं नबी चयो जिब्राइल सारो हबीबा ॾिठो संसारे आहे सुहिणे अल्लाह जो ख़ल्क़ियल हर ॾिठो शाहकार आहे मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र ॾिठो न अहिड़ो हुस्न ऐं जमाल शाइरी असांखे शाइर दोस्त आहे मोरे जो काशिफ़ अली पीरज़ाद साहब ऐं इरफान अली मेमण लाड़काणे जन जान। काफ़ी मूं नातूं उन्हनि जी पढ़ियूं आहिनि ऐं अॻिते बि पढ़ंदो रहंदुसि इंशाअल्लाह। तमामु असांजे सिंध जा बहितरीनु शाइर आहिनि ऐं काफ़ी सारा नात ख़्वाननि उन्हनि जी शाइरी पढ़ी बि आहिनि। जीअं त नात ख़्वानी हिकिड़ी कुदरती दात आहे, तव्हां कंहिंखां सिखिया बि वरिती आहे या तव्हांजो को उस्तादु आहे? जी, पहिरियां असांखे नंढे खां वठी अमड़ सेखारींदी हुई। उन खां बाद में हिकिड़ी असांजी इस्लामी भेण हुई सुल्तानकोट में, उन वटि सिखिया कंदो हुयुसि। उन खां बाद में जॾहिं असां हाणे ॿाहिरि निकितासीं मीडिया जे दौर जे हिसाब सां त असांजो अब्दुल मजीद सुल्तान जेके कंदोकोट वारा आहिनि असां उन्हनि खे उस्तादु कयोसीं। छो जो ॿाहिरि त हिकिड़ी लेडीज़ खे शो नाहे करिणो, पोइ इन जे करे असां पंहिंजो उस्ताद खे अब्दुल मजीद खे उस्तादु कयोसीं। आका पुछियो अली खां हथ जोड़े अदब साणो है दे कयो अर्ज़ नबी सां या रसूल अल्लाह तुझे हूंदे कज़ा पढ़े कीअं मुर्तज़ा वराण सिज के तोले ना मुहाल मुंहिंजो काफ़ी नातूं यूट्यूब ते मौजूदु आहिनि ज़ाकिर हुसैन क़ादरी जे नाले सां ऐं मूं बलूचिस्तान में बि प्रोग्राम कया आहिनि, अंदरूनी सिंध में बि कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह KTN में सखर में मुक़ाबिलो हुयो, उतां बि खटियो आहे। स्कूलनि में बि काफ़ी मुक़ाबिला खटिया आहिनि। ही मालिक जी महिरबानी आहे, जंहिंजी सना कयूं था उन्हनि जे करम आहे। माशाअल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां नात ख़्वानी कयो था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातूं पढ़ो था।
छा कॾहिं तव्हांखे ईअं महसूसु थियो या तव्हांखे कॾहिं ख़्यालु आयो त असां फ़नकार बि थियणु चाहियो तव्हां, ईअं ख़्यालु आयो तव्हांखे? न, असल में जेको असांखे शोबो आहे नातख़ानी जो, ही असां वॾा त ख़ुशनसीब आहियूं, छो जो असांजो ही जान बि बहितरु आहे ऐं उहो जान बि बहितरु आहे। ऐं हिन दुनिया में बि इज़तूं आहिनि त उते बि इज़तूं आहिनि। बाक़ी कॾहिं कॾहिं दोस्त चवंदा आहिनि बहरहाल त असांखे को अहिड़ो ॻाल्हि फ़िलहालु शौक़ु न आहे की असां सिंगिंग कयूं। अक्सर ॾिठो वियो आहे जेकी नातियूं हूंदियूं आहिनि, तक़रीबन नात ख़्वान जेके आहिनि, जेकी उन्हनि जी धुन हूंदी आहे, मशहूरु गाना, इंडियन गाना या सिंध जा मशहूरु गाना, उन्हनि जी जेके तर्ज़नि ते नातियूं चवंदा आहिनि। जी जी। छा तव्हां बि अहिड़े क़िस्म जी नातियूं पढ़ियूं आहिनि जेकी गाननि सां हुजे उन्हनि जी? न, असल में जेकी फुल गाननि जी ट्यून ते हूंदियूं आहिनि उहे असां न पढ़ंदा आहियूं ऐं उहे असांखे मना थियल आहिनि। ॾिसो न त हाजी गुलाम नबी मैसर खे काफ़ी टाइम थी वियो आहे, हू माना कलाम लिखंदा आया आहिनि, पोइ अॼोका जेके सिंगर आहिनि त पोइ उन्हनि जी धुन ते सिंगिंग ॻाइनि था। पोइ माण्हुनि जे दिमाग़ में इहो ई वञे थो की बाबा हाणे नात ख़्वान हिकिड़े गाने जे तर्ज़ ते नात पढ़ी आहे। पर असांजा पुराणा शाइर आहिनि हाजी गुलाम नबी मैसर, तव्हां ॾिसो उहे लिखी विया आहिनि, हालांकि इहा उन्हनि जी थियल आहे। जेके अॼुकल्ह जेके सिंगिंग करनि था त माण्हुनि जो इहो ई ज़हन थो वञे त यार हाणे मतिलबु गाने ते निकितल आहे। तव्हांजो पसंदीदा को नात ख़्वान जंहिंखे ॿुधी करे तव्हां उनजी कॉपी कयो या तव्हांजी दिलि चवंदी आहे या पसंदीदा तव्हांजो नात ख़्वान केरु आहे? जी, अलहाज हाजी असद रज़ा अतारी आहे। उन खां अलावा ॿिया खोड़ सारा नात ख़्वान, असांजो उस्ताद मोहतरम अब्दुल मजीद सुल्तानी आहे। कोशिशि कंदा आहियूं की उन जहिड़ो त न थी सघंदासीं न, पर कोशिशि कंदा आहियूं की कुझु माना उन जहिड़ो असां उन तरीक़े ते अमल कयूं, उन्हनि जे पढ़ण जे अंदाज़ खे असां ॾिसूं, जेको माना इहो बि तरीक़ो असां अपनाए सघूं। बहरहाल ओड़ो असां थी न सघंदासीं, हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कंदा आहियूं की उनजे जेको हू तरीक़े सां अंदाज़ सां पढ़नि था ऐं असां बि कोशिशि कयूं त इन तरीक़े सां असां पढ़ूं। पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, हाणे ही अच न दे माण्हू छा चवंदा, अल्लाह छिनी धार कंदे माण्हू छा चवंदा। यूट्यूब ते तव्हांजो को चैनल आहे? जी हा, चैनल आहे ज़ाकिर हुसैन क़ादरी नाले सां, उते चैनल आहे ऑफिशियल जे नाले सां, उते काफ़ी सारियूं नातूं बि पयूं आहिनि। उते तव्हांखे घणी पज़ीराई मिली आहे? उते सब्सक्राइबर या तव्हांजो जेको अर्निंग जो सिस्टम हूंदो आहे उहो थिए पियो या? जी, हाणे मूं तक़रीबन नओं चैनल ठाहियो आहे, बाक़ी जेकियूं पहिरियों अपलोड थियल हुयूं उहो दोस्तनि जे यूट्यूब चैनल ते अपलोड थियल। अॼुकल्ह जे नौजवाननि खे असां तक़रीबन ॾिठो आहे जेके सोशल मीडिया ते या ॿियनि फज़ूल कमनि में पंहिंजो वक़्तु विञाइनि था, तव्हां उन नौजवाननि लाइ छा पैगाम ॾियणु चाहींदो? मां इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि की ॾिसो, पहिरियां इंसानु पंहिंजो पाण जी गिरेबान में चेक करे की मां केतिरो साफ़ु आहियां, छो जो असांजी सोशल मीडिया ते अॼुकल्ह इहो ई दौरु लॻो पियो आहे, छलन कंहिंजी का ग़लती थिए पोइ खणणु असांजी सोशल मीडिया ते आम थी वियो आहे। उनखां बहितर आहे त इंसानु पंहिंजे लाइ को सुठा कमु करे, जेतिरो असां ॿियनि जी बुराइनि जे कढायूं, पंहिंजे सवाबनि जे अगरि कढ हुजूं या पंहिंजे हिकिड़ो सुठे कम जे लाइ या स्टडी कयूं त उहो तमामु बहितरु थी वेंदो। जेतिरो थी सघे इंसानु पंहिंजे लाइ सोचे, ॿियनि जूं ख़ूबियूं ऐं ख़ामियूं न ॻोल्हे, छो जो रब ढकण वारो आहे, असां इंसान ज़ात केरु थींदा आहियूं कंहिंजा ऐब खोलण वारा।